बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु जमीयत उलमा इस्लाम तालके ख़ानगढ़ जी अहम दोस्तनि जी मीटिंग थी। बिलख़ुसूस खानपुर जे आस पास जे अमन अमान जे हवाले सां नज़र फेराई वई त खानपुर जे आस पास तमामु बदअमनी उरूज ते थी चुकी आहे ऐं हीअ असांजो आयल SHO साहब बिल्कुलु जेको आहे सो उगूर निंड सुतल आहे। कंहिं बि क़िस्म जो को बि अमन जे हवाले सां या इन जी का चुरपुर असांखे नज़र कोन थी अचे पई। मुख़्तलिफ़ ॾींहंनि खां काफ़ी चोरियूं थी चुकियूं आहिनि, जिन में कुझु असांजे दोस्त जमीयत उलमा इस्लाम जे दोस्तनि जूं बि चोरियूं थियूं हुयूं ऐं उन जे लाइ असां उन सां मुलाक़ात कईसीं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां उनखे वापसी जे लाइ चवंदा रहियासीं त उन असांखे कंहिं क़िस्म जो को बि लाभ कोन ॾिनो ऐं जमीयत उलमा इस्लाम जे दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो त सूमर जे ॾींहुं इंशा अल्लाह ताला असां खानपुर में एहतिजाजी हिकु मुज़ाहिरो कंदासीं ऐं भरपूर मुज़ाहिरो हूंदो। जेकॾहिं असांखे इन दौरान ई असांजो थियल चोरियूं वापसि न थियूं त इंशा अल्लाह ताला असां इन SHO जे ख़िलाफ़ हिकु भरपूर आवाज़ उठाईंदासीं। हीअ असांजी जेका पहिरीं एहतिजाजी धरणो हूंदो उहो पहिरियों दफ़ा पहिरियों डोज़ हूंदो ऐं बाद में जेकॾहिं अञा बि कुझु न थियो त असांजो आइंदा जे लाइ वरी को ॿियो लाहे अमल हूंदो। इंशा अल्लाह ताला असां सूमर जे ॾींहुं पूरी जमात खे हिन मुज़ाहिरे जी दावत था ॾियूं ऐं हिन में शिरकत कयूं।